नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त सीता रोड में खबर ॾींदा सर जनार फार्म पारां 1 लाख आबादी वारे शहर सीता रोड जे हज़ारें शागिर्दनि जी इल्मी शऊरी ज़हनी फिक्री वाधारे लाइ लाइब्रेरी जे हासिलात वास्ते साल खां सीता रोड के निशा मेड़ तिरड़ी मोहब्बत राधण पाट शरीफ प्यारो स्टेशन फुलेजी स्टेशन दादू समेत जिले जी समूरन प्रेस क्लबन आडो बुक हड़तालन समेत शहरन ताईं गोठन ताईं 7 किलोमीटर पैदल लांग मार्च करण वजीर आला सिंध कल्चर मिनिस्टर कमिश्नर हैदराबाद डिप्टी कमिश्नर दादू के लिखत में दरखास्तु ॾियण डिप्टी कमिश्नर दादू सां रूबरू कयल ॻाल्हियुनि बावजूद सीता रोड वासी इल्म जावनियार लाइब्रेरी लाइ हुक्मराननि खे जगाइण लाइ साल खां लगातार सीता सरजनार फार्म जे बानी मशहूर मेमूर जी अॻवानी में रखण शहर खां प्यारो स्टेशन ताईं 4 किलोमीटर पैदल मार्च कयो वियो। मार्च में शरीक मशहूर मेमूर उस्ताद मुनीर समूह तनवीर पाटाई असद मशहूर असलम पाटाई मुनीब अहमद समूह सीता रोड में लाइब्रेरी कायम करियो जाओ ॿुधाईंदा नारा हणंदा रुकण खां प्यारो स्टेशन पहुता सिंध जा लखीं पुर खानदान औलाद जी पढ़ाई जो खर्च बर्दाश्त नथा करे सघन। उन खां अलावा औलाद जी कोचिंग सेंटर समेत मार्केट मां महांगा किताब खरीद करण संदन वस खां चढ़ियल आहे। इन करे सरकार ऐं सरहदी वारा सीता रोड समेत समूरी सिंध में नौजवाननि जी इल्मी फिक्री वाधारे लाइ लाइब्रेरियूं कायम करण लाइ पंहिंजो किरदार अदा कनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।